याद ईंदो आ तूं बाबा, याद ईंदो आ। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था। रंगन भरी शाम में तमामु ख़ूबसूरत शाम आहे ऐं तमामु ख़ूबसूरत असां वटि महिमान बि मौजूदु आहिनि। जीअं त ब्रेक ते वञण खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायो हुयो त ब्रेक खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा, त हिकु हिकु करे मां सभिनी जो इंट्रोडक्शन कराईंदमि। सभिनी खां पहिरियां मुंहिंजे राइट साइड ते वेठल आहिनि ज़फ़रीन शाह, ज़फ़रीन ज़हरा, जेके पाण एजुकेशन ते कमु कनि थियूं। उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। वेलकम टू आवर शो। थैंक यू सो मच। ऐं सेकेंडली उन्हनि सां गॾु जेके वेठल आहिनि अली राज शर, जेके राइटर बि आहिनि, शाइर बि आहिनि, प्रोफेसर बि आहिनि ऐं अदीब बि आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? वेलकम। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? थैंक यू। ऐं उन्हनि सां गॾु जेके शख़्सियत मौजूदु आहिनि, तमामु वर्सटाइल से तव्हां एक्टर चई सघो था। तमामु वधीक उन्हनि मीडिया में कमु ॾिनो आहे, पंहिंजो टाइम ॾिनो आहे ऐं तमामु सुठो कमु कयो आहे। तमामु वॾा अदाकार आहिनि ऐं उन्हनि खे मां वेलकम कंदमि। असलम भुट्टो, कीअं आहियो? फाइन, तव्हां ॿुधायो? ठीकु आहे। थैंक यू अचण जे लाइ हिते। बिल्कुलु अदा शुक्र आहे। मुंहिंजे लेफ्ट साइड ते वेठल आहिनि मोहम्मद इमरान, जेके AD5 हिकिड़ो स्कूल आहे, हुनजा CEO आहिनि। अस्सलाम वालेकुम। वेलकम टू आवर शो। जज़ाकल्लाह। ऐं उन्हनि सां गॾु मुंहिंजा छा चइजे, मां उन्हनि जी इलाही वॾी फ़ैन बि आहियां ऐं उन्हनि जा सॉन्ग्स मां ॾाढा ॿुधा आहिनि। पर्सनली मूंखे ॾाढो सुठो हिकिड़ो सिंगर लॻंदो आहे। KTN एंटरटेनमेंट जो इलाही पुराणो हिकिड़ो घर भाती आहे, फैमिली मेंबर आहे। त वेलकम कयूं था ज़ामिन अली खे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं उन्हनि सां गॾु जेके असां सां मौजूदु आहिनि तारा, जेके बाइकर आहिनि ऐं टिकटॉक ते बि तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो, काफ़ी फेमस आहिनि। वेलकम तारा। थैंक यू सो मच। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र आहे जी। त तव्हां मूंखे ॿुधायो त फादर्स डे आहे, जीअं त बाबा जी तशरीह जेकॾहिं मां तव्हां खां पुछां ॿ टे लफ़्ज़ तव्हांजी नज़र में, मतिलबु ओवरऑल तव्हां छा चवणु चाहींदो बाबा जे? मां बाबा जे लाइ इहो चवणु चाहींदमि त बाबा हिकिड़ो सरबराह आहे, न सिर्फ़ु घर जो पर बल्कि उन जी ई वजह सां सोसाइटी में बि पॉज़िटिव चेंज अची सघे थो, बशर्ते कि उहो उन सरबराह जो रोल चङे नमूने सां घर में अदा करे। उहो हिकिड़ो रोल मॉडल आहे, न सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि जे लाइ ऐं उन जे ॿारनि खे ॾिसी जेके ॿाहिरि जी दुनिया उन जे लाइ परस्यू करे थी, त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो बहितरीनु एग्ज़ाम्पल फादर आहे। बेशक बेशक। ऐं मां तव्हां खां बि पुछणु चाहींदमि असलम भुट्टो साहब, त तव्हां बि हिकु बाबा आहियो, तव्हां कीअं आहियो? मतिलबु तव्हां गुस्से वारा बाबा आहियो, तव्हां दोस्त वारा बाबा आहियो, तव्हां पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो। एक्चुअली बाबा जेको नालो आहे उहो नालो आहे शफ़क़त जो जी, प्यार मोहब्बत। बाबा जो नालो जॾहिं तव्हां खणो था त पोइ उहो मूंखे पंहिंजो बाबा यादि ईंदो आहे, जेको मूंखे मुंहिंजी आङुर खां वठी मूंखे घुमाईंदो हुयो। वाह वाह। सो उहो लम्हो त कोन थो विसारे माण्हू सघे सॼी ज़िंदगी। ऐं पोइ जॾहिं माण्हू पाण बाबा थो थिए जी, पोइ उहे सभु शयूं यादि ईंदियूं आहिनि त मुंहिंजो बाबा कीअं हूंदो हो। पोइ मां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजे ॿारनि खे बि उहो ई ट्रीट कयां, त जीअं जॾहिं वरी हू बाबा थियनि तो हु वरी असांखे फॉलो कनि। वाह, ॾाढी खूबसूरत ॻाल्हि कही आहे तव्हां। मोहम्मद इमरान, मैं आपसे भी पूछना चाहूँगी कि आपका रिलेशनशिप अपने बाबा के साथ कैसा है? बहुत फ्रेंडली है, मतलब लाइक एक फ्रेंडशिप की तरह का है कि मुझे किसी भी किस्म की कोई भी हेजिटेशन नहीं है किसी भी टाइप की उनसे बात करने के लिए। मेरे फादर मेरे दोस्त हैं जिनसे मैं तमाम बातें शेयर कर सकता हूँ। वो मुझे मेरे रोल मॉडल हैं, मतलब मुझे हर एक जगह पर उन्होंने सपोर्ट किया है। मुझे आज यहाँ पर एक स्कूल का CEO जहाँ तक मैं पहुँचा हूँ, वहाँ तक मेरे पीछे मेरे फादर का हाथ है। माशाल्लाह। तो मैं अपने तमाम स्टूडेंट्स को और तमाम मेरे जैसे नौजवानों को मैं यही कहूँगा कि जो बाप होता है ना, वो एक अजीम नेमत है अल्लाह ताला की, और उसकी नेमत का अल्लाह का शुक्र अदा करें और उसको अपने साथ रखें और हमेशा उसके साथ ऐसे ही चलें दोस्तों की तरह। बेशक। ज़ामिन, तव्हां ॿुधायो। मुंहिंजी नज़र में बाबा जी अहमियत तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं इंसानु पाण पीउ थींदो आहे ऐं हुनजो पंहिंजो औलाद थींदो आहे, पोइ ख़बर पवंदी आहे त बाबा छा हुयोसि। मुंहिंजो बाबा त गुज़ारे वियो आहे, हुनखे 5-6 साल थी विया हिन लाइ। ऐं मुंहिंजे बाबा मुंहिंजे लाइ इलाही कुझु कयो, मतिलबु मूंखे आर्टिस्ट करण में या जॻह जॻह ते वठी वञणु, बसुनि में उसुनि में हेॾां होॾां, बाबा जो इलाही हथु हुयो। सो बाबा इलाही महिनत कई मुंहिंजे लाइ। ज़ामिन, पाण बाबा कीअं आहे? मुंहिंजो जेको नंढड़ो आहे उहो 8 सालनि जो आहे ऐं माना उहो त मूंखे पप्पा चवंदो आहे, बाक़ी मुंहिंजी जेका नंढड़ी आहे उहा मूंखे बाबा चवंदी आहे।
वाह वाह पोइ ॿारनि सां तव्हांजो कीअं रिश्तो आहे वक़्तु ॾींदा आहियो ॿारनि खे जी जी केतिरो बिल्कुलु वक़्तु ॾींदा ॾींदा आहियूं आहियो वक़्तु पूरो ॾींदा आहियूं म्यूज़िक में तंग त न थींदा आहियो न न disturbance म्यूज़िक त बि न मुंहिंजो थींदी घर आहे? में ई आहे सॼो सिस्टम अच्छा अच्छा तॾहिं पुछां थी न त घर में डिस्टर्बेंस त न न थींदी न आहे? न थींदी आहे सही माशाल्लाह तारा तव्हां ॿुधायो तव्हांजो रिश्तो पंहिंजे बाबा सां कीअं आहे? बाबा तो मेरे लिए मेंटोर हैं और सिंधी ॻाल्हायो मां तव्हांखे चयो जी मूंखे शो में सिंधी विसरी वेंदी आहे तव्हांखे अची वेंदी आहे ॻाल्हाईंदो न प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट बाबा मुंहिंजे लाइ मुंहिंजो मेंटोर आहे रोल मॉडल आहे ऐं मां बाबा खे फॉलो कंदी आहियां ऐं मूंखे बाबा सां माना इलाही प्यार आहे उहा मुंहिंजे लाइ फर्स्ट प्रायोरिटी आहे माशाल्लाह वेरी नाइस त नाज़रीन मुंहिंजे ख़्याल सां कचेरी जो सिलसिलो त जारी सारी रहंदो छो न हिकिड़ो कलाम ॿुधियो वञे ज़ामिन अली हिते मौजूद हुजनि ऐं कलाम न ॿुधूं ऐं शोभी भाई आप हमेशा हमारी मैचिंग हो जाती है कोइंसिडेंटली तो आपको भी मैं वेलकम करती हूँ सॉरी थोड़ा लेट कर रही हूँ लेकिन देर आए दुरुस्त आए तो प्लीज़ छा ॿुधाईंदो? जीअं त फादर्स डे आहे त जिन जा बाबा गुज़ारे विया आहिनि जिन जा आहिनि उन्हनि खे अलाह वॾी हयाती ॾे जिन जा गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे डेडिकेट कंदुसि हीअ गीत जेको आहे मास्टर मंज़ूर जो आहे तव्हांजे ॾाढो सभिनि जो डेडिकेट कयां थो हू मूंखां आहे विछड़ी वियो आ गुलशन सारो उजड़ी वियो सा खुशबू रही नाहे गुल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस सी थिए हर जाए पिरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाए पिरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए तुंहिंजी याद संभाल रखूं दिल में पर तुंहिंजी कमी हर जाए पिरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए सेवा तुंहिंजे चंड सितारा पिरी था लगन उदास नज़ारा पिरी सेवा तुंहिंजे चंड सितारा पिरी था लगन उदास नज़ारा पिरी मूंखे तुंहिंजो कसम हिते पल पल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस हर जाए पिरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस हर जाए पिरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस तमामु ख़ूबसूरत असां ज़ामिन अली जो गानो ॿुधो तमामु ख़ूबसूरत ज़ामिन अली जी मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त न्याणियूं जेके हूंदियूं आहिनि घर में ऑब्वियसली बाबा जे लाइ वेझो बि हूंदियूं आहिनि छो जो मोस्ट ऑफ द टाइम घर में हूंदियूं आहिनि ऐं न्याणियूं कुकिंग बि कंदियूं आहिनि त तव्हांजे बाबा जी कोई फेवरेट डिश जेका बाबा तव्हांखे फरमाइश कंदा हुजनि त पुटु मूंखे हे सभिनि खां वधीक वणे थी मूंखे ठाहे ॾे अच्छा इन हिसाब सां मूंखे एतिरो यादि न आहे छो त असांजा बाबा खाइण में इलाही चूज़ी हूंदो हुयो अच्छा
उहो जेको आहे उनखे बिल्कुलु सिंपल शयूं असां नंढे हूंदे खां बाबा खे सुबुह सां ॾही मानी खाईंदे ॾिठोसीं, मंझंदि जो बाबा फ्रूट सां मानी खाईंदो, राति जो बाबा जेको भत खाईंदो हुयो। ऐं बाबा खे जेका पसंदि जी शइ हूंदी उहा बाबा जी मच्छी हूंदी, स्पेशली उहा मच्छी जी फरमाइश कंदा, पर कॾहिं मां बाबा जी फरमाइश पूरी कोन करे सघियमि, घर में सभिनी में नंढी हुजण जी वजह सां अम्मा ठाहींदी या भेनरूं ठाहींदियूं हुयूं, त बाबा इलाही सादे क़िस्म जी मानी खाईंदो। पाणी बि उन तक़रीबन 83 इयर्स में बाबा जी डेथ थी, पर सॼी उमिरि बाबा खे असां थधो पाणी पीअंदी कोन ॾिठोसीं। हमेशह बाबा मट जो पाणी पीआं। आख़िर में बाबा जी जॾहिं याददाश्त इलाही कमज़ोर थी वई त बाबा खे असां थधो पाणी ॾेई छॾंदा हुआसीं, त उहो परेशान थींदो हो त हे पाणी जेको आहे इहो थधो कीअं आहे न। ऐं जॾहिं हुनजी पाणी मट जो जेको पीअंदो हुयो, आख़िर में त 2000 खां पोइ मट जेके आहिनि घर मां वेनिश ई थी विया, ख़तमु थी विया, त बाबा ॻोल्हींदो हो त मट किथे आहे, मट जो पाणी पीआं। त तव्हां सवाल जेको पुछो त बाबा खे बेसिकली मच्छी जेका आहे उहा इलाही पसंदि हूंदी। मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त तव्हां हिकु बाबा बि आहियो, त हिकिड़े ॿार जो ऐं पीउ जो रिश्तो कीअं हुजणु घुरिजे? पहिरीं ॻाल्हि त कुझु शयूं बाक़ी फितरी आहिनि। फितरी ॻाल्हियुनि खे असां डिफाइन कीअं था करे सघूं, इहो मुश्किल कमु आहे। ॿार जो पैदा थियणु, ॿार जी ख़्वाहिश, ॿार जी तलब, जेतोणीक ॿार जी पैदाइश माउ पीउ जे लाइ हेक्टिक मामिलो हूंदो आहे। माउ उनखे 9 महीना पेट में पाले थी, उन खां पोइ 3-4 सालनि ताईं वरी उनजो जेको उनजा अंग लसाण, उनखे ठीकु करणु, उनखे साफ़ु करणु, उनखे माना हर लिहाज़ सां उनजी केयरिंग करणु, छो त नंढो ॿारु आहे न, वधि में वधि कमज़ोर इंसान जो ॿारु थिए थो। जेकॾहिं नेचुरली असां ॾिसूं था त वधि में वधि कमज़ोर जेको आहे सो इंसानी ॿारु आहे। उहो हलणु बि 11-12 महीननि खां पोइ थो सिखे पियो। जेकॾहिं तव्हां कंहिं जानवर जे बचे खे ॾिसंदव त थोरी देरि खां पोइ हलणु शुरू थी वेंदो। त कमज़ोर तरीन जेको आहे उहो ॿारु जेको थिए थो, जेको बेबी थिए थो, उहो इंसान जो थिए थो। त उनखे वठी हलणु 3-4 सालनि ताईं माना इहो ॾुखियो कमु आहे। ऐं उनखां पोइ बि माना वेंदे मुंहिंजा ॿार, मुंहिंजी धीउ मिसाल मेडिकल में थी पढ़े, पर हींअर बि उनखे जहिड़ो करे संभालणो पवंदो आहे। उनखे माना यूनिवर्सिटी वठी वञणु या उनखे खणी अचणु या उनजो केयरिंग जेका बि थिए थी पई, त उहा करणी थी पए पई। हिकु पीउ जो ख़ासि तौर ते मां मञा थो इन ॻाल्हि खे त माउ जो रिश्तो हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे जेको ॾाढो बेलौस आहे, पर इन जाइ ते असां किथे पीउ जे रिश्ते खे विञाए था छॾियूं पिया। जेको सॼो ॾींहुं जेको चवंदा आहिनि त मर्द खे दर्द कोन थो थिए पियो, हिकिड़ो फिल्मी डायलॉग आहे, पर मर्द खे दर्द थिए थो जेॾी महिल तव्हां हुनखे अवॉइड था कयो पिया, ख़ासि तौर ते घर जे तरफ़ां। सॼो ॾींहुं उहो भॼे थो ऐं सॼो ॾींहुं उनजो भॼण जो जेको अमल आहे, डोड़ण जो जेको अमल आहे, एसि ताईं जो कंहिं दुकान ते वञे थो त उहो सोचे थो त हीअ भला कपिड़ा मां पंहिंजे लाइ वठां, वरी सोचे थो न यार इहे वरी ॿारनि जे मुमकिन आहे त कंहिं ॿारनि जी ज़रूरत जी कमु अची वञे। इन जे करे हू पंहिंजे ख़्वाहिशुनि खे इलाही पोइ थो रखे पियो, ॿारनि जे ख़्वाहिशुनि खे अॻिते थो रखे पियो। पर पोइ उन खां पोइ जीअं सवेरो जे प्रोग्राम में ॻाल्हि पई हली त हींअर मां राइटर आहियां बेसिकली, त मूं ओल्ड एज हाउस ते तक़रीबन 4-5 कहाणियूं लिखियूं आहिनि। त ओल्ड एज हाउस में जेके माना शेल्टर होम्स आहिनि, ओल्ड एज हाउसिस जेके आहिनि, उते जेको बिहेव थिए थो, हिकिड़ो ज़ाहिर त पीउ आहे न, हिकिड़ो पीउ एक्सपेक्टेशन्स रखे थो, उमेदूं थो रखे पियो त बाबा मूं जे हेतिरी क़ुर्बानी ॾिनी आहे, हे सभु कुझु कयो आहे मूं। मिसाल जे तौर ते हिकिड़े मर्द जी, हिकिड़े माण्हूअ जी ज़रूरत, मिसाल मुंहिंजी 2 लख रुपया जेकॾहिं पघार आहे त मुंहिंजी मैक्सिमम ज़रूरत 10 खां 15 या 20 हज़ार रुपया आहे। बाक़ी तक़रीबन जेको आहे, अच्छा उहा बि उनजे करे ज़रूरत आहे जो मूंखे ऑफिस अचिणो वञिणो थो पए, उनजे लाइ गाॾी जो पेट्रोल आहे, उन में हीअ आहे उहा। बाक़ी मानी त माण्हू 10 हज़ारनि में महीने में खाई सघे थो न, जेकॾहिं सादी सिंपल मानी खाए। बाक़ी 2 लख रुपया या 2.5 लख रुपया जेके बचनि था, उहे सभु त वरी माण्हू पंहिंजे ॿारनि ते ख़र्च थो करे पियो न। त उनजो रिवार्ड न बि खपे, पर उनखे उहा केयरिंग त खपे न। यकीनन उहो जेका जंहिं एज में हू माण्हू अचे थो पियो, ऐं हिकिड़ो ॾींहुं छो मल्हाइजे भला पीउ जे लाइ? मतिलबु मूंखे इहा हैरानी थींदी आहे त बाबा पीउ जो हिकिड़ो सभु ॾींहं पीउ जा आहिनि, सभु ॾींहं माउ जा आहिनि। मतिलबु इहे जेको आहे त हिकिड़ो ॾींहुं मल्हाए करे असां पीउ ते अहसान था कयूं। शाम जो मुंहिंजे घर में आऊं वेंदुसि, ॿार केक पंहिंजे आमदनी मां पूल करे, जेको बि हुनजी पॉकेट मनी आहे, आमदनी वॉट्सएवर जेको बि आहे, उन मां पूल करे हिकिड़ो केक वठी ईंदा, मूंखे ख़ुशि कंदा त बाबा तव्हांजे लाइ केक कटियो आहे। माना सिर्फ़ु एतिरो आहे, इन खां अलावा कुझु कोन्हे को। कॾहिं दिलि इहो बि चवंदी आहे त बाबा मां आयो आहे, बग़ैर पुछा जे मूंखे पाणी जो गिलास मिलणु खपे, मुंहिंजी धीउ मूंखे आणे ॾिए,
मुंहिंजो पुटु मूंखे आणे ॾे, सपोज़ कयो जी माण्हुनि जूं ख़्वाहिशूं थियनि थियूं न, जी। माण्हू जी हिकिड़ी तलब थिए थी न। बिल्कुलु ऐं उन वक़्तु जेॾी महिल माण्हू जी दिलि भरिजी थी अचे पई, जेॾी महिल उहा शइ माण्हू खे फील नथी थिए, जीअं अॼु ॿुधायो त माना मानीअ में तव्हां बिलीव कयो मूं कॾहिं ज़िंदगी में न पुछियो आहे त मानी घर में छा पकी आहे, मूं ज़िंदगी में न पुछियो आहे, जेका अची वई उहो खाई छॾी। वाह त मक़सदु इहो आहे त हिकिड़े पीउ जी हैसियत में हम्म, असां मतिलबु हिकिड़ो पीउ त कुर्बानी ॾेई ॾिए थो। हाणे मां ईअं न आहे त रुॻो मां पीउ आहियां, मुंहिंजो पीउ बि हुयो जंहिं मुंहिंजे लाइ कुर्बानी, बिल्कुलु बिल्कुलु यकीनन हुनजे पीउ बि हुन लाइ कुर्बानी। यकीनन। ऐं इहो बि मुमकिन आहे त हू कुझु जाइनि ते कूड़ बि ॻाल्हाए वेंदो हुजे, कुझु जाइनि ते बेईमानी बि करे वेंदो हुजे। कंहिंजे जंहिं ऑफिस में कमु करे थो उहो पंहिंजे लाइ बेईमानी नथो करे, पंहिंजे लाइ कूड़ नथो ॻाल्हाए पियो, पंहिंजे ॿारनि जे लाइ थो ॻाल्हाए पियो, हू केतिरो उन्हनि खे प्रोटेक्ट करण जी कोशिशि थो करे, यू कांट इमेजिन फॉर दैट। वेरी नाइस, बिल्कुलु बिल्कुलु तमामु वॾी ॻाल्हि इन कई। इन इन जे करे जेको आहे सो इहो हिकिड़ो ॾींहुं मल्हाए हिते वेही करे 4-5 माण्हू जेकॾहिं असां हिते डिस्कशन था कयूं, ऐं असां मोस्टली हिन मां असां हींअर बि कूड़ था ॻाल्हायूं त असांजो बाबा हीअं हो, यकीन कयो त जॾहिं असांजो बाबा ज़िंदो हो त असां हुनखे ईमानदारी ॻाल्हि थो जी। ॿुधायूं त असां ईअं फील न कयोसीं जेसिताईं पाण, जीअं ज़ामिन ॻाल्हि कई त जेसिताईं माण्हू पाण पीउ नथो थिए तेसिताईं उनजी एहसासु एहसासु नथो नथो थिए। सही एसिताईं जो छोकिरी जेसिताईं पाण माउ नथी थिए त उनजे मदरहुड जो जेको एहसासु आहे जी। उहो नथो थिए। बेशक बेशक तमामु ख़ूबसूरत सो ॻाल्हि कई इन जे तव्हां। करे जेको आहे सो इन्हनि शयुनि ते नज़र जी। रखनि। ऐं असलम भुट्टो साहिबु तव्हां ॿुधाइजो, तव्हां हिकु एक्टर आहियो, त तव्हांजे बाबा खे बि एक्टिंग में शौक़ु हुयो या तव्हां पाण हिकु इतफ़ाक़ सां एक्टिंग करियर में आहियो? न बाबा खे त एक्टिंग जो शौक़ु कोन हुयो, तंहिं ज़माने में त टेलीविज़न सिर्फ़ु PTV जो ई चैनल हुयो ऐं असां लाड़काणे में रहंदा हुआसीं तॾहिं। बाबा खे कतन इहो शौक़ु न, मूंखे बि कतन शौक़ु न हुयो। हीअ त ख़ैर हिकिड़ो इंसिडेंट हुयो जेको मां एक्टर थी वियुसि ऐं जी शोबिज़ जी दुनिया में आयुसि, पर बाबा खे कोई शौक़ु न हो, न वरी कॾहिं को अहिड़ो ख़्यालु बाबा को ॾिनो हुजे, मूंखे त यादि नथो अचे। तव्हां केतिरा भाइर आहियो, भेणूं आहियो? असां 4 भाइर आहियूं ऐं मां वाहिद माण्हू आहियां जेको शोबिज़ जी दुनिया में आहियां, ऐं इहो सफ़र आहे पियो हले थो ज़िंदगी बिल्कुलु जो। ईअं ई आहे। तव्हां बाबा सां केतिरो वेझा रहियो? मां बाबा जे इलाही वेझो हुयुसि ऐं मुंहिंजो पीउ हिकिड़ो जीनियस माण्हू हुयो, माशाअल्लाह। हार्ड वर्कर हो ऐं तक़रीबन घर जा सभु कमु कंदो हुयो। वाह वाह। ऐं मूंखे यादि आहे त लाड़काणे जे तंहिं ज़माने में अॼु खां 40 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, 50 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, सन्हा सन्हा रोड, सन्ही सन्ही घिटियूं, पोइ वीचारो साइकिल ते वेंदो, सब्ज़ी वठी ईंदो, गोश्त वठंदो या घर जा जेके बि आहिनि। त अॼु मां सोचियां थो त असां अॼु गाॾियुनि वारा आहियूं ऐं उन ज़माने में हू वाहिद माण्हू हो जेको इहो दौर मटियो आहे, हींअर बि गाॾी ते वञूं था असां उहा सब्ज़ी वठूं था, उहो गोश्त वठूं था, ॿारनि जी जेकी फरमाइशूं जेके बि आहिनि उहो पूरियूं था कयूं। उन दौर जे वालिद वटि साइकिल हुई, उहो साइकिल ते कंदो, असां वटि गाॾी आहे, असां गाॾी ते कयूं था। ॻाल्हि साॻी आहे, हुन में को फ़र्क़ु कोन आहे। लग्जरीज़ इलाही अची वियूं आहिनि। उन वक़्तु असांजे फादर जेको आहे एतिरियूं लग्जरीज़ कोन ॾिठियूं। न उहो ठीकु आहे, लग्जरीज़ कोन ॾिठियूं यकीनी तौर ते, पर रोल साॻियो ई आहे। रोल त साॻियो ई रहंदो, रोल साॻियो ई आहे। उहो हाणे बि साॻियो ई आहे। 10 सालनि खां पोइ, 50 सालनि खां पोइ रोल उहो ई रहंदो। न, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेको यूनिट टुटी रहियो आहे न, ॾाढी हिकिड़ी, मां कंहिं ॿिए जो वक़्तु नथो वठां जेकॾहिं मां न प्लीज़ तव्हां ॻाल्हायो। हींअर यूनिट जेको आहे उहो टुटी रहियो आहे, फैमिली जो यूनिट जेको आहे उहो टुटी रहियो आहे। असांखे इन ते संजीदगी सां सोचणु खपे। इनमें मिसाल जे तौर ते हिकिड़ो जॉइंट फैमिली सिस्टम हूंदो हो। जॉइंट फैमिली सिस्टम इहो हूंदो हो त बाबा वालिद ते ख़ासि तौर ते एतिरी का घणी ज़िम्मेवारी आयदि न हूंदी। मिसाल, मुंहिंजो ॿारु बीमार थी पियो, मूंखे का घणी ॻणती कान्हे का, मुंहिंजो भाउ आहे उहो वठी वियो, ॿियो मुंहिंजो को भाइटियो आहे उहो वठी वियो, मुंहिंजो बाबा आहे उहो हुनखे वठी वियो। हिते आख़िरकार शहरनि में अची करे असांजो माना सिंगल यूनिट फैमिली थी वई, माना उहो जेको जॉइंट फैमिली वारो सिस्टम हो ख़तमु थी वियो। हाणे सिंगल फैमिली यूनिट में सॼी ज़िम्मेवारी जेका अचे थी उहा फादर जे मथां थी थिए, पीउ जे मथां थी थिए। तरबियत जी बि बिल्कुलु जेका ख़ासि तौर ते तरबियत थिए थी, भले माउ तरबियत ॾिए थी, पर माउ खे ॿाहिरीं जेके सर्किल्स आहिनि उनजी ख़बर कान्हे का। सही। ॿाहिरें सर्किल जी जेका तरबियत आहे उहा पीउ खे ई ॾियणी थी पए। बिल्कुलु उहा तरबियत बि ॾिए थो ऐं गॾोगॾु उन्हनि जी पालना बि जेका परवरिश जेका उहो करे थो, माना फाइनेंशियली उन्हनि जे लाइ जेको बजट करे थो पियो उहा बि करे थो पियो। ऐं गॾोगॾु जेके हुन जूं जेके ज़रूरतूं आहिनि, मिसाल बीमार थी पियो, हुनखे हॉस्पिटल वठी वञिणो आहे, हुनजो एग्ज़ामिनेशन आहे, हुनखे मिसाल एग्ज़ामिनेशन हाल ताईं पहुचाइणो आहे, हुनखे वरी वापसि वठी अचिणो आहे। समूरा कम हिते जेको आहे
उहो जेको यूनिट टुटो आहे उहो सिंगल यूनिट थी वियो आहे फैमिली जो, उन जे करे उहो सॼियूं ज़िम्मेवारियूं पीउ ते अची वियूं आहिनि। ऐं हाणे त अजीब ॻाल्हि इहा आहे त हाणे उहो यूनिट बि टुटी रहियो आहे। हाणे जेकॾहिं घर में 5 भाती आहिनि त सम्झो त 5 घर आहिनि। जेकॾहिं तव्हां इन शइ खे महसूसु कयो थोरो ऐं माइन्यूटली इन शइ खे ॾिसो त केरु बि कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे को। हिकिड़े ॾींहुं को मतिलबु को लतीफ़ो आयो त लतीफ़ो छा रियलिटी आहे त अॼु नेटवर्क जेको बंदि हुयो सो मां घर वारनि सां वञी वेठुसि, यार ही चङा माण्हू आहिनि। सो मक़सदु इहो आहे त हू माण्हुनि सां मिलनि ई कोन था ऐं नतीजे में छा थो थिए त हुनजो इंटरेक्शन माण्हू सां नथो थिए, हुनजो इंटरेक्शन थिए थो मशीन सां, मोबाइल सां। ऐं उहो जेको मशीनी माण्हू हाणे पैदा थी रहियो आहे त उन में उहे जज़्बा बि जेके आहिनि न उहो फादरली जज़्बा हुजनि या मतिलबु पेरेंटल जज़्बा हुजनि या उन्हनि जे ॿारनि जा चाइल्डहुड जा जज़्बा हुजनि, उहो बि हाणे चेंज थी रहिया आहिनि ऐं ॾाढो ख़तरनाक ताईं चेंज थी रहिया आहिनि। मुमकिन आहे त ईंदड़ नस्ल जे दौर खे इहे सुठा लॻंदा हुजनि, पर असांजो जेको वैनिश थींदड़ नस्ल आहे, जेको वेंदड़ नस्ल आहे, असांजे नस्ल खे इहे सुठा कोन था लॻनि। यकीनन यकीनन ये ॻाल्हि है। मोहम्मद इमरान, मैं आपसे भी ये पूछना चाहूँगी कि अगर हम बात एहसासात की करते हैं तो आई हैव सीन मैनी किड्स जो अपने पेरेंट्स के साथ बदतमीज़ी कर जाते हैं, तो आप क्या समझते हैं कि आज के दौर में एहसासात कम क्यों हो गए हैं? बेसिकली मैं आपको अभी रिसेंटली अपना मेरे जो इंस्टीट्यूट है उसका एक गार्ड है, मैं आपको उसका एक छोटा सा वाक्य सुनाता हूँ। अभी रिसेंटली 2 आवर्स जो ये 2 मंथ्स की वीकेंड्स हो रही हैं, समर वेकेशंस जो हो रही हैं, इस पर मैंने उसको बोला कि आप आपकी दफ़ा घर जाओगे? बोला नहीं सर, मैं ऐसा चाहता हूँ कि अपनी वाइफ को यहाँ बुला लूँ, बट अफोर्डेबल नहीं है ना, यहाँ रेंट पे रहना और उसको सर्वाइव करना अफोर्डेबल नहीं है। तो यही उस गार्ड ने मुझे शेयर किया सारा मामला। उसने यही बात अपने फादर से शेयर की कि मैं चाहता तो हूँ कि मैं अपनी वाइफ और बच्चों को यहाँ बुलाऊँ 2 मंथ्स के लिए, बट मैं सर्वाइव नहीं कर सकता। उसके जो फादर हैं वो 60 साल से अबव हैं, 60 ईयर्स से अबव हैं, बट उसके फादर ने एक जुमला बोला, आप 2 मंथ्स के लिए रखो अपने बीवी बच्चों को अपने पास, और जो भी आपको पैसे चाहिए मैं आपको दूंगा, आप नहीं देना मुझे। जबकि उसके फादर दिहाड़ी पे काम करते हैं और 60 ईयर्स अबव हैं। तो वो मतलब ये एक फादर के लिए, और फिर अगर आजकल की यंग जनरेशन फादर से बदतमीजी कर जाए तो डेफिनेटली अभी रिसेंटली मैं पहले तो शायद मुझे इतना एक्सपीरियंस नहीं था, बट अभी रिसेंटली 1 ईयर बिफोर 1 ईयर मैं फादर बना, तो मुझे इस बात का एहसास हुआ। अभी मेरे सेल फोन को कोई गलती से भी कोई दूसरा टच कर ले तो मुझे नहीं बर्दाश्त होता, बट अभी मेरा बेबी लेके घूमता है उसको। आप यहाँ रखे, मैं अभी टच करके दिखाऊं। वो मुझे बर्दाश्त नहीं, बट मेरा बेबी उसको लेके घूमता है, उसको फेंकता भी है, मैं उसको कुछ भी नहीं कह सकता। बस वो एक दफा बोलेगा बाबा और मैं पिघल जाऊंगा कि बाप उसने बाबा बोला और मैं पिघल गया। तो ये एक बहुत इंपॉर्टेंट एहसास है, और जो लोग फादर की कदर नहीं करते, मेरे हिसाब से नहीं, हमारे दीन के हिसाब से भी, फिर ना तो वो दुनिया में और ना आखिरत में फिर वो कामयाब नहीं होते। आजकल मैं देख रहा हूँ डिफरेंट NGOs पे वो अपने फादर को रोड पे छोड़िए हैं, फादर ने 150 और NGOs के इंटरव्यू हैं और डिफरेंट हैं, आपको पता है सोशल मीडिया, टिकटॉक एक्सेट्रा बहुत एक्टिव है, तो मैं उसको विजिट करता रहता हूँ। तो मतलब वो 150 रुपये मांगे तो रोड पे छोड़िए हैं, अब वो NGOs उनको गेट कर रही हैं, उनकी वीडियोस बना रही हैं, तो मतलब मैं वो फील बर्दाश्त नहीं कर सकता। मैं उसको देख के मेरी आंखों में आंसू आ जाते हैं कि यार ये क्या है, क्या होता जा रहा है हमारा माशरा। तो फिर मैं ये सोचता हूँ एज अ एजुकेशन वे में होते हुए, मैं ये सोचता हूँ कोई ऐसे सब्जेक्ट इनरोल्ड होने चाहिए जिसमें सिर्फ उन बच्चों को एजुकेशन ना हो, साइंस, मैथ, इस्लामियात, उर्दू, ये चीज़ें ना हो, उसके साथ साथ एहसास, जज्बात की कदर भी हो। अच्छा, मैंने अभी एक थोड़ा सा एक इनिशिएटिव लिया है अपने बच्चे के साथ इस चीज़ के लिए। जहाँ तक कि मैं सोचता था, मैं अपने बच्चे को टॉयज नहीं देता। अब क्यों? मैं उसको, अच्छा वो टॉयज को फेंकता है ना, ये मेरा इनिशिएटिव है, ये मेरा मानना है। अच्छा वो टॉयज को फेंकता है ना, टॉयज तो रोता है ना उसको दर्द होता है, तो उसके अंदर एहसास भी पैदा नहीं होता। अब मैं कोशिश करता हूँ मैं उसको एक ऐसी चीज़ दूँ लाइक जिसके अंदर जान हो। अच्छा वो उसको, जब डेफिनेटली सी बात है, घर में एक कैट आती है, वो कैट बैठती है, वो उसको मारता है ना, एक टाइम तक मारेगा, वो उसको रिटर्न लाजमी उसको बैक करेगी। एक टाइम मैं उसको बहुत सेव करता हूँ, एक ना एक टाइम उसको आइडिया होगा कि नहीं मुझे ऐसे नहीं करना। अब मैं अपने बच्चों को भी सिखाता हूँ, तो मतलब इसी तरह सिखा रहा हूँ कि उनके अंदर एहसास पैदा हो। मतलब आज अगर मैं अपने फादर की केयर नहीं करूंगा, मैं अपने फादर का एहसास नहीं करूंगा, तो डेफिनेटली सी बात है, दुनिया मकाफात अमल है, कल को मेरे साथ भी हो रहा होगा, मेरे सामने भी हो रहा होगा, और फिर मैं नहीं रोक पाऊंगा इन सब चीज़ों को, और मैं नहीं कर पाऊंगा। मुझे अच्छे से याद है, मेरी फर्स्ट जॉब लगी डाउ मेडिकल यूनिवर्सिटी में एज अ रिसर्च डिपार्टमेंट में ना। मैं ग्रेजुएशन करने के बाद गया, जॉब करने जाता था, मेरे फादर वो चेयर लेके डोर
बिल्कुल डोर के साथ बैठ जाते थे, जैसे गार्ड बैठा हुआ है, और वो मुझे टिफिन देते थे कि ये टिफिन लेके जाओगे तो जॉब पे जाओगे, जैसे मैं कहीं पढ़ने जा रहा हूँ, ये टिफिन लेके जाओगे तो जॉब पे जाओगे, वरना जॉब पे नहीं जाओगे। ट्रीटिंग यू लाइक अ स्मॉल किड। बिल्कुल, वो एक बिल्कुल बच्चे की तरह मुझे टीच करते हैं कि यार इस तरह नहीं करना है, इस तरह करना है, बिल्कुल घर में बच्चों की तरह। बाजुकत मेरी अपने फादर से हो जाती है अनबन, बट इसका मकसद ये बिल्कुल भी नहीं है कि मैं अपने फादर को इग्नोर कर दूं। अच्छा, मुझसे नहीं होता, अभी भी मेरे फादर की अगर तबीयत सेट नहीं हो और वो कफिंग कर रहे हो, तो मैं लिटरली, मैं अगर 3 बजे भी हूँ ना, तो मेरी वाइफ भी ना मेरे साथ, तो मुझे उठा देगी, देखें जाएं पापा कफिंग कर रहे हैं। तो मुझसे नहीं होता बर्दाश्त कि भाई पापा क्यों नीचे कफिंग कर रहे हैं और क्या मसला है उनके साथ। तो मैं अपनी यंग जनरेशन को, मैं खुद भी, मतलब मैं कहीं ना कहीं मैं भी अपने आप में हूँ कि मैं इग्नोर कर देता हूँ अपने फादर को कि नहीं यार अभी छोड़ो, अभी कोई और काम कर लेते हैं, बट मैं अपने बीवी को इग्नोर नहीं कर पाता। अच्छा, मैं अभी रिसेंटली एक पिकनिक पे गया, तो मैं अपनी बीवी को ले गया। अब मैं भले मैं किसी को नहीं देखूं, मुझे उसको छोड़ नहीं पा रहा मैं कि यार वो गिर ना जाए, यार वो स्लिप ना हो जाए, यार वो पानी, अच्छा वो गंदा पानी होता है, वो पूल का पानी वो मुंह में ना ले ले, मतलब मैं उसके साथ एनी टाइम जुड़ा हुआ हूँ, मतलब मैं सबको देख रहा हूँ, मगर मेरी फर्स्ट प्रायोरिटी थी मेरा बच्चा। तो इसी तरह मेरे भी फादर थे, उन्होंने भी हमें इस तरह रखा है। अच्छा, मेरे फादर ने तो, हम 6 बहन भाई हैं। ये मैथमेटिकल दुनिया है, जी। कुदरत ने मैथमेटिक्स बनाई है कि जो आप जिस तरह का हिसाब लगाओगे उसी तरह का जवाब आएगा। जवाब वही, मकाफात अमल, जवाब वही आएगा, कल को वही होना है। यकीनी तौर पर अगर मुझे आज मुख्य जेकर शिकायत आएगा पंहिंजे ॿारनि खां, ऐं सच त कान्हे का, पर मतिलबु मां हिकिड़ो सैंपल थो ॾियां, हिकिड़ो मिसाल थो ॾियां थो हुनजो, त जेकॾहिं का मूंखे थोरी घणी शिकायत आहे त यकीनी तौर ते मूंखे पोइ ते वञी करे माज़ी में ॾिसणु खपे त मूं छा कयो हो हिन जाइ ते जेको आहे। सो जेकॾहिं मूंखे को इग्नोर कयो थो वञे त किथे ईअं त न आहे त मूं किथे इग्नोर कयो। वाह वाह, अल्टीमेटली इहो ईअं थो थिए। बिल्कुल। अभी मेरे उहो घुमी फिरी वरी वापसि उते ई थो अचे। बिल्कुल बिल्कुल। अभी पर डिफरेंट पेरेंट्स आते हैं, जैसे मैं स्कूल एज ए स्कूल रन कर रहा हूँ, मैं मेरी एक सदर में ब्रांच है, एक अहमदाबाद में, मैं उसको रन कर रहा हूँ। मेरे पास डिफरेंट पेरेंट्स आते हैं, वो अपनी प्रॉब्लम्स लेके आते हैं। सर हमारे 4 बच्चे हैं, सर 5 बच्चे हैं, अब इनको हमें एजुकेट करना है, तालीम देनी है। वो बेचारा मैकेनिक का काम भी कर रहा है। मेरे पास एक आया, मैं वो बोल आपकी, रहा है, आई एम सॉरी, आई एम कटिंग यू ऑफ, ये बात हम ब्रेक के बाद कंटिन्यू करेंगे। एक सॉन्ग हम सुन लेते हैं और फिर हम मोहम्मद इमरान की बात ब्रेक के बाद कंटिन्यू करेंगे। प्लीज़ जामिन कहिड़ो ॿुधाईंदो? मुंहिंजो फेवरेट आहे जेको मां तमामु घणो ॿुधंदी आहियां, तूं भली दिल रुबा नाज़ कर। ठीक है, मां सभिनि खे डेडिकेट कयां। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा नाज कर देर कर। तू भली दिलरुबा नाज कर देर कर। ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा नाज कर देर कर। ककरियुं मां पियो
इश्क तूफान तंग आए शहर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तुम भली दिलरुबा नाज कर देर कर नाज कर देर कर नाज कर Thank you. जी नाजरीन, right now it's time for a short commercial break, so don't go anywhere. Keep watching KTN. याद ईंदो आ तूं बाबा, याद ईंदो आ। याद ईंदो आ तूं बाबा, याद ईंदो आ। वेलकम बैक नाजरीन, तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था इन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में। अॼु फादर्स डे आहे, बाबा जो ॾींहुं आहे। हूअं त हर रोज़ ई बाबा जो ॾींहुं हूंदो आहे, अम्मी जो ॾींहुं हूंदो आहे, छो जो माउ ऐं बाबा खां सिवा कोई बि सॼण न आहे हिन दुनिया में। हर कोई पंहिंजे बारे में सोचींदो आहे, पर इहे ॿ वाहिद रिश्ता अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे औलाद लाइ हमेशा सोचंदा आहिनि। त मोहम्मद इमरान सां मां कचहरी कयमि पे, पर ब्रेक जो वक्त अची वियो, त प्लीज़ आप कंटिन्यू कीजिए अपनी बात को। जैसे कि अभी आपने मुझे बोला ना, अभी आपने इसमें कंटिन्यू किया कि दुनिया में सिर्फ माँ बाप ही वो रिश्ते हैं जो आपके साथ हैं, बाकी रिश्ते बनते हैं और मतलब होते हैं और वो फिर ब्रेक होते हैं। मगर जो एक बाप का माँ का रिश्ता भी अपनी जगह पर एक इम्पॉर्टेंस रखता है, मगर जो बाप का रिश्ता है वो जैसे कि मैं भी आपसे बात कर रहा था, बाप का जो एक रिश्ता है वो बेचारा दर दर की ठोकरें खाता है, सरवाइव करता है, अपने बच्चों को अच्छा पढ़ाता है, अच्छी तालीम देता है। फिर जो उसकी ख्वाहिशात होती हैं, मेरे अपने फादर की मैं आपको बात बताता हूँ कि मेरे अपने फादर के पास वो स्टार्ट में एक फ़ोन आया था, आपको पता होगा 1110 पीली स्क्रीन वाला जो एक फ़ोन होता था। मेरे फादर ने, मुझे अच्छे से याद है, हमारी एजुकेशन तक, मेरे बड़े भाई डॉक्टर हैं, गवर्नमेंट यूनिवर्सिटी में होते हैं, उन एजुकेशन तक, भाई की एजुकेशन तक, अभी तक पापा ने अपने पास वो एक छोटा सा सेल फ़ोन रखा होता और हम सब के पास एक अच्छे स्मार्टफोन है। तो आई रियलाइज दैट के कब, मतलब अब मेरे फादर 60 ईयर्स ओल्ड हैं, तो अब मतलब कब उन्होंने अपनी पूरी ज़िंदगी, अपनी पूरी जवानी, एक जो उनका एक एंजॉय करने की चांस था कि उन्होंने अपनी पूरी जवानी एंजॉय करनी थी, उन्होंने वो अपने बच्चों पे सर्व कर दी, अपने बच्चों पे लगा दी, इन्वेस्ट कर दी अपने बच्चों पे पूरी जवानी। और अब बच्चे क्या कर रहे हैं कि पापा आप शोर मचा रहे हो, पापा आप ज़ोर से बोलो। लिटरली कभी कभी मुझे फील हो जाता है कि मेरा बेबी सो रहा है और पापा जोर लाउड बोलते हैं। मगर आई रियलाइज दैट, मैं इसको रियलाइज़ कर रहा हूँ कि मेरे वो मतलब मेरे फादर हैं, उन्होंने मुझे, अच्छा अब कभी कभी पापा बेकी बेकी बातें भी कर रहे हैं। बेकी बातें मीन्स इज दैट के अब वो बचपने में आते जा रहे हैं, आहिस्ता आहिस्ता उनकी जो मेंटलिटी क्राइटेरिया सेट है वो बचपन में आता जा रहा है। जैसे कि जब एक बच्चा होता है, उसी तरह लाइक जब एक बूढ़ा आदमी होता है वो बच्चे की मानंद होता है। अब समटाइम्स वो ऐसी बातें कर जाते हैं तो वो हमें इग्नोर करनी है, हमें उनको साथ लेके चलना है, हमें उनको समझाना है, उनके साथ बैठना है। जैसे कि अभी मुझे सर ने एक बात बोली कि जब ये नेट बंद हुआ, इंटरनेट बंद हुआ, तो हम बैठे फादर के साथ। लिटरली मुझे नहीं पता फादर के साथ क्या मसला है, क्या मसला नहीं। जब हम बैठे तो पता चल रहा था कि हाँ यार पापा तो इतना सोचते हैं हमारे बारे में। वो बता रहे थे मैंने आपके लिए ये किया है, मैंने आपके लिए किया, हम ऐसा करेंगे आगे, आप ऐसे कर लेना, आप ऐसे कर लेना। तो हम सोच रहे थे यार मतलब इतना सोचते हैं पापा हमारे बारे में, और हम लिटरली साथ ही नहीं बैठते थे उनके। सुबह निकलना है और रूटीन पे वही रात को 8 बजे घर आना है और वही अपनी बिजी लाइफ में। तो मैं अपने तमाम यंग जनरेशन को, जिनके भी फादर अभी हयात हैं, मैं उनको यही बोलूँगा कि आप लोग अपने फादर की कदर करो। जिस टाइम इनका साया आपके सर पे से हटेगा ना, तो आपको आइडिया होगा कि अभी आप कहाँ पर खड़े हो। फिर आपको एक नीड होगी, और दुनिया भी आपको एक इस नज़र से देखती है कि यार इसका तो उसकी आगे पीछे तो कोई नहीं है। भले बहुत लोग हैं, मगर जो बाप की बात है ना वो किसी और की बात नहीं हो सकती। जहाँ तक कि आज अभी तक की मेरी जो रिसर्च है, जहाँ तक कि मैं पहुंचा, जो बाप की बात है ना वो आज किसी की बात नहीं हो सकती। मैं अपने बच्चे से एक दिन भी दूर नहीं रह सकता। वो अपनी नानी के घर जाता तो मेरा बस नहीं चल रहा होता, मैं आज उसको लेके आऊँगा वापसी और मुझे उससे मिल के आना है। तो फिर मेरे बाप ने तो मुझे आज 30 साल का कर दिया, 30 ईयर्स ओल्ड हूँ मैं 30 साल तक उन्होंने मुझे पाला। तो मतलब मैं अभी आप एक मोबाइल लेके दें जिसपे वो सांप सीढ़ी वाली गेम तो खेल सके। जी जी, वो मैंने उनको लेके दे दिया। अब वो मैंने उनको लेके दे दिया। अब वो पापा क्या करते हैं, अच्छा मोबाइल भी मैंने लेके दिया ना उनको, तो पापा वही करते हैं। मेरे बच्चे का स्टेटस क्या लगा हुआ था, डीपी कौन सी लगाई हुई है, मेरे बच्चे ने आज डीपी कौन लगाई, वो अभी भी हम में गुम है, वो मोबाइल से भी हम में गुम है। तो फादर जो रिश्ता है ना उसको हम नहीं ब्रेक कर सकते और ना ही उसको छोड़ सकते। आजकल के जो लोग कर रहे हैं वो बहुत गलत कर रहे हैं। और मेरे हिसाब से तालीम भी बहुत ज़रूरी है। जब हम किसी यंग जनरेशन को तालीम की तरफ लाएंगे
तो उसमें शऊर पैदा होगा। जब शऊर पैदा होगा तो फिर वो आगे बढ़ेगी और अपने फादर के लिए एहसास पैदा करेगी। अच्छा, मुझे फिर एक सवाल, आज जब मैं घर से निकला तो मेरी वाइफ ने मुझे बोला, आप जब ऐसी बात कर रहे हैं आजकल तो जो ऐसा देखा जा रहा है, जो ऐसे लोग हैं वो ज़्यादा कर रहे हैं ये सब चीज़, जो ज़्यादा एजुकेटेड है वो बहुत ज़्यादा कर रहे हैं। मैंने बोला फिर वो शायद इंसान नहीं है जो अपने बाप की कदर नहीं कर रहा, जो अपने फादर की कदर नहीं कर रहा, जो उनके साथ नहीं चल रहा, जो उनके साथ नहीं उठ बैठ रहा, या फिर उसको एक ऐसा उस्ताद नहीं मिला, या फिर उसने वो तालीम हासिल करने की कोशिश नहीं की। ये सब तालीम से होता है बेसिकली, शऊर आता है तालीम से। तालीम से एहसास पैदा होता है कि यार उसके टीचर्स का एहसास होता है, एहसास तरबियत से भी पैदा होता है। अब तरबियत भी एक बहुत ज़रूरी एक एलिमेंट है जो हमारे फादर कर रहे होते हैं, हमारी मदर कर रही होती हैं, स्टेप बाय स्टेप कर रही होती हैं। मेरा भी एक रोल है समटाइम्स, अगर मैं अभी, मेरा बेबी एक बहुत छोटा सा है अभी, समटाइम्स अगर मैं उसको घर में कुछ बोल दूंगा ना, वो इतनी जल्दी पिक करता है। लिटरली मैंने एक गलती से बात अपनी अभी रिसेंटली घर में बोल दिया उल्लू। अब वो जब भी कोई उल्टी हरकत कर, मैं कोई उल्टी हरकत करूँ ना, बाबा उल्लू, मतलब लिटरली यार मैं शॉक हूँ। वो भी 1.5 ईयर भी नहीं है, फॉलो करेंगे ना आपके बच्चे 1.5 ईयर भी नहीं है। तो मतलब ये लिटरली टाइम टू टाइम आपके बैक पे चलता रहता है, आप जैसा करोगे वैसा आपको मिलता रहेगा। Exactly. आज भी मेरे फादर अभी रिसेंटली स्नैचिंग हुई मेरे साथ, तो आज भी मेरे फादर सबसे पहले परेशान थे, कहाँ बेटा, कहाँ पर हो, वापसी आ जाओ, छोड़ दो सब कुछ, छोड़ दो, वापसी आ जाएगा। मतलब लिटरली जो फादर की जो क्वालिटी है, आप अभी रिसेंटली किसी को भी कॉल कर लें, आपसे सबसे पहले पहुंचने वाला आपका बाप होगा, सबसे पहले पहुंचने वाला आपका फादर होगा। वो बेचारा कितनी भी मजबूरी में होगा, किस भी हालात में होगा, वो आपको पहले पिक करेगा, वो आपके लिए पहले सोचेगा। आज मुझे समटाइम्स रात को नींद आ रही होती है, मैं बहुत नींद की हालत में होता हूँ, मैं चाहता हूँ सो जाऊँ, बट जब बेबी आ जाए मेरे पास तो फिर मैं नहीं सोचता कि मुझे सोना है, मेरे को अपना पढ़ना है आगे। तो मैं, अगर बेबी है मेरे पास तो मैं बस, अब मैं क्या करता हूँ कि मुझे उसको टाइम देना है, मुझे उसके साथ टाइम स्पेंड करना है, वो बाबा और बाबा के साथ सोना है उसको। तो अब सारी चीज़ें बंदे को कॉम्प्रोमाइज़ करनी पड़ रही होती हैं। फिर मैं बोलता हूँ जब उस बाप ने, जिसने आपको पैदा किया, जिसने आपको बड़ा किया और इतना अरसा आपके साथ एक्सपेंड कर दिया, अपनी सारी प्रायोरिटीज छोड़ के आपको प्रेफर किया कि आप मेरे लिए सबसे फर्स्ट हैं, फिर आप उस एज में जब वो अपनी जवानी आप पे इन्वेस्ट कर चुका है, अपना सारा जो मनी थी, अपनी सारी जो इन्वेस्टमेंट थी, आप सब कुछ आप पे इन्वेस्ट कर दिया, आप जब उसको आप थोड़ा सा रिलैक्स देने का टाइम है, आप उसको आप बोल रहे हो कि बस बाबा आपकी खांसी से हमें तकलीफ है, आप इन्वेस्ट कुछ ना करें, उन ते इन्वेस्ट तव्हां भले कुछ न कयो, सॉरी ॻाल्हि तो कटियां पियो, उनखे सिर्फ़ु इहो अहसासु ॾियारियो त तव्हां प्रायोरिटी ते आहियो, ॿियो कुझु उनखे नथो खपे पियो, उनखे उहा इन्वेस्टमेंट नथी खपे, इन जे करे इन्वेस्टमेंट नथी खपे, त उनखे हींअर इन्वेस्टमेंट जी ज़रूरत न आहे, उनखे पैसनि जी ज़रूरत न आहे। सिर्फ एहसास है कि वो क्या, हम उनके लिए क्या एहसास रखते हैं। सिर्फ 2 जुमले ही बोल देता हूँ ना मैं अपने फादर को, पापा चलें दवाई ले आए, पापा कोई मसला तो नहीं है। रोज़ाना सिर्फ पापा मुझसे ये चाहते हैं, मैंने जो ऑब्जर्व किया है, पापा मुझसे ये चाहते हैं मैं जब घर से निकलूँ तो पापा बोलूँ पापा ठीक हो, खैरियत से हो पापा, जब मैं घर में एंटर हूँ तो पापा खाना खाया है, आप ठीक हो, 10 मिनट बैठ जाओ उनके पास, पापा इसमें बहुत खुश है। मतलब मेरी ये इन्वेस्टमेंट चाहिए सिर्फ उनको, और ये कोई इन्वेस्टमेंट नहीं है, उनकी इतनी कोशिशों के बाद, ये जो इतनी जद्दोजहद के बाद उन्होंने आज हमें इस मुकाम पे पहुंचाया। मैं लिटरली अपने तमाम यंग जनरेशन को, अपने स्टूडेंट्स को ये बोलूँगा, मैं अगर आज किस पोजीशन पे हूँ ना, वो अल्लाह ताला के बाद अगर कोई मुझे इस मुकाम पे पहुंचाने वाला है तो वो मेरे फादर हैं। अगर शायद वो नहीं होते तो लिटरली मेरे को कोई डायरेक्शन नहीं मिलती कि मैं किधर, मुझे कहाँ मूव करना है, मुझे कहाँ नहीं मूव करना। मेरे फादर ने मुझे हलाल खिलाया। मुझे अच्छे से याद है, एक दिन आपको पता है आजकल का दौर ऐसा ही है, तो कुंडा सिस्टम है, लाइट नहीं आ रही घर की, तो मैंने चौकीदार को बोला यार लाइट नहीं आ रही है, अब एक काम करो कुंडा डाल दो। उसने डाल भी दिया। जब मेरे फादर आए घर पे, बोलने पूरे मोहल्ले की लाइट नहीं और आपकी लाइट कैसे? तो चौकीदार ने बता दिया उनको कि भाई ऐसे से सर ने ऐसे बोला था, मैंने ऐसे कर दिया। लिटरली उन्होंने हमें 3 दिन खाना नहीं खाने दिया कि जब मैं हलाल खिला रहा हूँ तो ये हराम करने की क्या जरूरत है। 3 दिन तक हमें खाना नहीं खाने दिया। नहीं, ऐसा नहीं हो सकता कि अगर आज आपको छूट दे दी तो फिर आप जिंदगी भर हराम पे चलोगे। राइट। तो ये फादर, ये जो सही डायरेक्शन दे रहा है, हलाल हराम की तमीज़ सिखा रहा है, आपको सही डायरेक्शन में मूव कर रहा है। वरना आपके फ्रेंड्स हैं, कुछ फ्रेंड्स हैं सर्कल में ऐसे हैं जो आप कर रहोगे, आपके साथ खड़े होंगे, हाँ ठीक है, और आप उनको अच्छा दोस्त समझ रहोगे। बेसिकली जो आपका दोस्त है वो आपका फादर है, बहुत जो अच्छी आपको बात है, बिल्कुल सही डायरेक्शन देता है। राइट, एग्जैक्टली। ऐं मां तव्हां खां बि पुछणु चाहींदमि त तव्हां केतिरो पंहिंजे बाबा खे सुञाणो, त तव्हांजे बाबा जो फेवरेट फूड कहिड़ो आहे, इहो ॿुधायो। मैं उर्दू में बात करूँ न, सिंधी ॻाल्हाइणी सिंधी आहे, ॿुधायो। मेरे बाबा को, तव्हांजे बाबा खे, मुंहिंजे बाबा खे ॿुधायो। यार कुछ गलत थी वेंदी न ख़ैर आहे, ग़लती इंसान का थींदी आहे, नहीं मेरे इंसान का थींदी आहे। अच्छा, फेवरेट फूड बस ॿुधाए छॾियो। फेवरेट फूड, फेवरेट म्यूजिक, डैनियल हार्ड। अच्छा, कहाँ रहता है वाले जो बाबा जो। गुड क्वेश्चन। अच्छा, कोई शेर जेकॾहिं थी वञे,
मज़ो अचे शेर त हाणे तव्हांखे आउं ॿुधायां, मां को एसो शाइर न आहियां, मां शार्टिस्ट राइटर आहियां, ड्रामा राइटर आहियां। पर मां त लिखे ॿुधो त तव्हां शाइर बि आहियो। न न शाइर दुनिया न जाए आहियां। बाढ़ में मैंने अपनी गाड़ी फिर दुनिया बर सूरत शाइरी कई कंहिं ज़माने में, उहो हिकिड़ो दौर हो, हिकिड़ो जवानी जो दौर हूंदो आहे, हुन में शाइरी थी ऐं उहा ख़तमु थी वई। हिकिड़ो हर उमिरि जो हिकिड़ो पंहिंजो जज़्बो थींदो आहे, हुन में तव्हांखे ॿुधायां थो पंहिंजो हिकिड़ो नसरी आज़ादु नज़्म आहे। इरशाद। रंग सभु रची पवनि, पूर सभु पची पवनि, तुंहिंजे चुनीअ जे कुंड ते इंड लठ उभरी अचे। वाह रंग जी वञे हीअ समूरी काइनात, जोत बि जरगी पवे, मौत बि मोटी वञे, कहकशाऊं मुरकी पवनि, टहकड़नि खे घस मिलनि, लब लबनि सां जे मिलनि। तूं भले रे भाग वारी, तोसां कहिड़ियूं रीसूं कजनि, तूं तख़युल जी परी, तुंहिंजो हवाउनि में मकान, तुंहिंजा फिज़ाउनि ते निशान, शिल रीत का बिगड़ी पवे, जीत का बंजी वञे, तूं कॾहिं मोटी अची, हा तूं कॾहिं मोटी अची। वाह 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 ॿियो कंहिं दौर में चयोसीं। ख़ूबसूरत। अच्छा मिठो साहब तव्हांखे आहे शाइरी जो शौक़ु? शाइरी ॿुधण जो शौक़ु आहे जी। यादि आहे कुझु सिटरूं यादि आहिनि? तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां साईं खेॾंदो रहियो जी ऐं कुझु सिटरूं तव्हां बि ॿुधायो, मज़ो न अचे। मां जो शाइरी सां को वास्तो न, मां तव्हांखे को डायलॉग ॿुधाए जी सघां। जी प्लीज़। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, ॾाढी ज़ालिम अथई। आईनो ड्रामे जो इहो डायलॉग हुयो जेको अॼु बि नौजवान ॻाल्हाईंदा आहिनि, सो इहो ॾाढो पॉपुलर थियो। बिल्कुलु। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, ॾाढी ज़ालिम अथई। कोई हिकिड़ो एक्ट करे ॾेखारियो, कोई डायलॉग तव्हांखे यादि? दिस इज़ एक्टिंग। या बट आई वांट टू सी मोर। इहो मूंखां वरी तूं पुछंदे त मां ॿुधाईंदोमांइ। प्यारी छा कंदी हुई? प्यारी हींअर थांव धोईंदी हूंदी। ॿियो कुझु सवाल? हाँ तो तव्हांजे लाइ छॾिया हूंदी न न उन एक्चुअली ही फैंटेसी में रहंदो हो न, त ही प्यारी व्यारी इहो हिन वटि हूंदो ई न हो। हाँ, हू सिर्फ़ु ॿी वारी तसव्वुर हूंदो fantasy, ॿी वारी fantasy हा हूंदी। तसव्वुर हूंदो हो। सही। अच्छा तव्हां ॿुधायो त पीउ खे सम्झण जे लाइ, बाबा खे सम्झण जे लाइ छा करणु घुरिजे? मतिलबु ॾिसो न इहो रिश्तो अहिड़ो आहे जो तव्हां कुझु ॻाल्हाइण खां पहिरियां बि 100 दफ़ो सोचो था त हे चवणु घुरिजे न चवणु घुरिजे, बाबा खे कीअं लॻंदो, तव्हांजी नज़र में छा करणु घुरिजे? सभिनी खां पहिरियां टाइम स्पेंड करणु खपे पेरेंट्स सां, स्पेशली फादर सां। माउ सां त ॿार अक्सर हूंदा आहिनि, पीउ सां टाइम स्पेंड करणु घुरिजे, नंढा नंढा हुनजा कम करणु घुरिजनि जेकॾहिं तव्हां सम्झणु चाहियो था। ईअं करण सां इहो थींदो त हिकिड़ो जेको विच में अॼुकल्ह गैप क्रिएट थी वियो आहे न पेरेंट्स ऐं ॿारनि जे विच में, उहो गैप ख़तमु थींदो। सुठो लिसनर थियणु खपे, जेकॾहिं पेरेंट्स फादर स्पेशली या मदर कुझु बि तव्हांखे ॿुधाइनि था त सुठो लिसनर थियणु खपे, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे गौर सां ॿुधणु खपे, क्वालिटी टाइम स्पेंड करणु खपे। ऐं ॿियो अॼुकल्ह इहो थी वियो आहे त टाइम जो मतिलबु वॾा तोड़े ॿार इहो था सम्झनि त असां थोरी झटि वेठासीं गॾिजी ऐं थोरो हिक ॿिए सां ॻाल्हायोसीं त इहो टाइम स्पेंड थी वियो। पर असल में ईअं न आहे। टाइम स्पेंड करण जो मतिलबु इहो आहे त नंढा नंढा हिक ॿिए जा कम करणु, हिक ॿिए सां नंढे नंढे मज़ाक़ूं करणु, पसंदि जूं शयूं ठाहिणु, किचन में गॾिजी बीहणु ऐं गार्डनिंग करणु। इहे नंढा नंढा जेके कम आहिनि न, इहे पेरेंट्स खे ऐं ॿार खे हिक ॿिए सां वेझो आणींदा। ऐं जॾहिं हिक ॿिए सां वेझो थींदासीं, गैप्स ख़तमु थींदा, पोइ तव्हांखां अंडरस्टैंडिंग स्टार्ट आहे। यकीनन पोइ असां जेको चाहियूं था पंहिंजे ॿार खे जीअं ॾिसणु, उहो ॿारु उएं थींदो। उहो फिज़िकली बि डेवलप थींदो, उहो मेंटली बि डेवलप थींदो, इमोशनली उहो इलाही स्ट्रॉन्ग ॿारु थींदो। उन जूं फ़ैसिला साज़ीअ जूं स्किल्स वधंदियूं ज़ाहिर, नंढनि नंढनि कमनि में जॾहिं असां उनखे इन्वॉल्व कंदासीं त उन जूं फ़ैसिला साज़ीअ जूं स्किल्स बि उहे इनहेंस थींदियूं ऐं हिकिड़ो इन्फॉर्म्ड शहरी बि थींदो। त इहे नंढियूं नंढियूं शयूं जेकॾहिं असां स्टार्ट कयूं त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो चङे नमूने सां असां पंहिंजे पेरेंट्स खे बि अंडरस्टैंड करे सघूं था, असांजा ॿार बि असांखे अंडरस्टैंड करे था सघनि। ऐं ज़ामिन मां तव्हां खां बि पुछणु चाहींदमि त तव्हां जीअं ॿुधायो त तव्हांजी धीउ बि आहे ऐं पुटु बि आहे, तव्हांजी वधीक क्लोज़नेस कंहिंसां आहे? तव्हां फ्रैंक कंहिंसां आहियो? त नंढा आहिनि वरी बि? ॿिन्ही सां आहे, पर मुंहिंजो पुटु थोरो वॾो आहे, असां ॿई दोस्त आहियूं पाण में। हींअर खां मूं हुनखे पंहिंजो दोस्त करे रखियो आहे ऐं माशाल्लाह सां हुनजी तरबियत बि ॾाढी सुठी पई हले, पढ़े बि पियो। कल्ह हुनजी रिज़ल्ट आई आहे, हुन में 3rd पोजीशन आयो, ॾाढो ज़बरदस्त हले पियो। पीउ, तव्हां हिकिड़ा पीउ बि आहियो, त पीउ जी नज़र में धीउ ऐं पुटु छा फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में? मुंहिंजी नज़र में धीउ वधीक आहे, छो जो चवंदा आहिनि त धीउ जनाज़े जी ज़ीनत आहे। पुटु वरी बि शादी करे वेंदो, ठीकु आहे, धीउ भले शादी करे वञे उन खां पोइ बि
पंहिंजे पीउ सां इलाही अटैच हूंदी आहे धीउ। यकीनन यकीनन। ऐं मुंहिंजी नंढड़ी 8 महीननि जी आहे हींअर। मुंहिंजो पुटु आहे 8 सालनि जो। पर उन खां हींअर जे अगरि मां तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायां त नंढड़ी मूंखे इलाही मूंसां क्लोज़ आहे। माशाल्लाह, दैट्स सो क्यूट। त हाणे मुंहिंजे ख़्याल सां कुझु तव्हां ॿुधायो। मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे, मां ज़ामिन खे नाज़रीन फरमाइश कई आहे, तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। हिक वाट बिनी जिया हिक राह वफा आहे, तूं मुंहिंजो कदम आहीं मां तुंहिंजो कदम आहियां। तुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं। अच पंहिंजे हथनि सां ॿई तक़दीर लिखऊं पंहिंजी। ओ अच पंहिंजे हथनि सां ॿई तक़दीर लिखऊं पंहिंजी। तूं मुंहिंजो कलम आहीं मां तुंहिंजो कलम आहियां। मुंहिंजो कलम आहीं मां तुंहिंजो कलम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। वाइदो करूं को सर हिट शाह जी नगरीअ में। ओ अच वाइदो करूं को सर हिट शाह जी नगरीअ में। तूं मुंहिंजो भरम आहीं मां तुंहिंजो भरम आहियां। तुंहिंजो भरम आहीं मां तुंहिंजो भरम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां।
चार चंड लगाए छॾिया असां हिन सेट खे। त नाज़रीन ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो माहौल रहियो ऐं तमामु सुठो लॻो इन सभिनी महिमाननि सां मिली। ब्रेक खां पोइ वरी असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा, पर वेंदे वेंदे मां शॉर्ट मैसेज ज़रूरु वठणु चाहींदमि। जी कुझु चवणु चाहींदो, कोई मैसेज ॾियणु चाहींदो? जी मां इहो मैसेज ॾियणु चाहींदमि त फादर्स डे जेको आहे उहो को हिकु ॾींहुं मल्हाइण सां फादर्स डे कोन थींदो आहे, बल्कि इहो असांजे रोज़ाना जे प्रैक्टिसिस में हुजणु खपे। असां रोज़ पंहिंजे फादर्स सां, पंहिंजे पीउ सां कनेक्टेड रहूं, उन्हनि जो ख़्यालु रखूं, उन्हनि सां ॻाल्हायूं, छो त जॾहिं इहे ज़िंदगी मां निकिरी वेंदा आहिनि त पोइ असांजी ज़िंदगी ख़ाली आहे। पोइ असांखे जेको आहे ओड़ी शफ़क़त, उहे दुआउनि जा हथ, उहे तक़रीबन ख़तमु था थी वञनि। ऐं इन जे करे असां जिन जा पीर ज़िंदा आहिनि त उहे इन मौक़े खे यूटिलाइज़ करनि, उन्हनि जो घणो ख़्यालु रखनि। ऐं जिन जा पीर कोन्हनि त उहे उन्हनि जे लाइ ज़रूरु डेली जेका सुम्हण खां पहिरियां पंहिंजे पीउ जे लाइ ज़रूरु सूरह फातिहा पढ़ी या उन्हनि जा सदका कढी कहिड़े बि तरीक़े सां उन्हनि जे आख़िरत लाइ दुआ करी सघनि। तमामु ख़ूबसूरत मैसेज। जी अली राज सर, तव्हां कुझु चवणु चाहींदो? शॉर्ट मैसेज। हिक ॿिए जो ख़्यालु रखिजे, सिर्फ़ु पीउ जो न, सभु हिक ॿिए जो ख़्यालु रखूं, छो त सभु इंटर कनेक्टेड आहियूं, सभु पाण में मिलियल आहिनि। यकीनन। सो इन जे करे जेको आहे सो सभु हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा त यकीनी तौर ते इहा हिकिड़ी ज़ंजीर आहे जेका ठही थी वञे पूरी सोसाइटीअ खे पंहिंजे जकड़ में आणे थी। वाह वाह, यकीनन तमामु ख़ूबसूरत मैसेज। असलम भुट्टो साहब, कुझु चवणु चाहींदो? पेरेंट्स जी इज़त कयो, उन्हनि जी रहनुमाई में हलो त सब कामयाबी तव्हांजी। यकीनन यकीनन। जी मोहम्मद इमरान, कोई शॉर्ट मैसेज देना चाहें आप हमारे व्यूअर्स को? अपने पेरेंट्स की कदर करें, उनका ख्याल रखें, उन्हें टाइम दें, प्रैक्टिस में लाएं इस चीज़ को कि उनको टाइम दें। जब उनको आप टाइम देंगे तो उनके सारे मामलात को आप डील करें, उनके साथ रहें, उनकी कदर करें, और कभी भी अपने फादर को ये फील ना होने दें कि वो अकेले हैं, और उनके साथ बहुत अच्छा सा सलूक करें। जी बिल्कुल, थैंक यू सो मच। जामिन अली, कुझु चवणु चाहींदो? ऐं इहो चवणु चाहींदुसि त पंहिंजे पीउ खे टाइम ॾियो, इहा साॻी शइ। हींअर असांजो बाबा कोन्हे त असांजी अम्मा आहे, त असां जेके बि भाउर आहियूं सभु शाम जे टाइम ते अम्मा जे कमरे में हूंदा आहियूं। वाह वाह। सो बाबा हूंदो त बाबा सां बि हूंदासीं, त जीअं असां कंदासीं तीअं असांजो औलाद बि असां सां कंदो। इन करे वालिदेन सां जेको सलूक सुठो थी सघे उहो कयो, जीअं तव्हांखे बि उनजो फल मिले ऐं अजर मिले। जी तव्हां तारा कुझु चवणु चाहींदो पर सिंधी में? जी बस कंहिंखे हर्ट ना कयो, खुशियां खुशियूं बिखेरियो ऐं थैंक यू तव्हां बाबा साईं खे। बिल्कुलु बिल्कुलु यकीनन। त नाज़रीन, कचहरी जो सिलसिलो जारी रहंदो। ब्रेक खां पोइ असां वटि ॿिया महिमान आहिनि, त हलो त ब्रेक ते हलूं था, मोटी अचूं था नए महिमाननि सां गॾु। याद ईंदो आहे तूं बाबा, याद ईंदो आहे। याद ईंदो आहे तूं बाबा, याद ईंदो आहे। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था रंगनि भरी शाम में। ऐं वाक़ई अॼु रंग ई रंग आहिनि, अनेक रंग आहिनि ऐं मुख़्तलिफ़ रंग आहिनि। महिमाननि जो सिलसिलो अचण जो ऐं वञण जो जारी ऐं सारी आहे। हींअर असांखे नए महिमाननि जॉइन कयो आहे, त मां सभिनी खां पहिरियां त उन शख़्सियत जो इंट्रोडक्शन कराइणु चाहींदमि जिन जी वजह सां मां हिन दुनिया में आहियां। मुंहिंजा पंहिंजा बाबा हिते मौजूदु आहिनि, जेके पाण बिज़नेसमैन आहिनि ऐं प्रॉपर्टी जो कमु कंदा आहिनि, ऐं तमामु शाइरी सां बि उन्हनि खे लॻाव आहे। त अचो त वेलकम कयूं था मुर्तज़ा लाशारी खे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो बाबा? मां सिराई की कीअं आहियो बाबा? तव्हांखे वेलकम कयूं था। जी बेटा, थैंक यू, अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास, फाइन। थैंक यू। ऐं बाबा सां गॾु जेके शख़्सियत मौजूदु आहिनि, मुंहिंजा आइडियल बि चई सघो था, मुंहिंजा वॾा भाउ बि चई सघो था, ऐं फ़कीर मोहम्मद लाशारी जा जेके फर्ज़ंद आहिनि, पाण प्रॉपर्टी जो कमु कंदा आहिनि, ऐं बाबा जो जेका आहिनि पुट खां बि वधीक बाबा अदा सारंग सां प्यार कंदा आहिनि। त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेलकम अदा। वेलकम, थैंक यू लख लाइक तव्हांजा, असांखे तव्हां घुरायो। महिरबानी, तव्हां आयो। ऐं मूंसां गॾु राइट साइड ते मौजूदु आहिनि जेके नॉवल निगार बि आहिनि ऐं व्लॉगर बि आहिनि, इलेक्ट्रिकल इंजीनियर बाय प्रोफेशन आहिनि, कैनेडा में रहंदा आहिनि, राइटर बि आहिनि। त उन्हनि खे वेलकम कयूं था आफ़ताब अली राहिमू खे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो आफ्ताब? बिल्कुल ठीक है। तव्हां कीअं आहियो? ठीक आहियो? बिल्कुल ठीक। वेलकम टू आवर शो। थैंक यू सो मच। ऐं काफ़ी अरसे खां पोइ KTN पहुता आहियूं। ऐं आई थिंक इट्स बीन 6 years। जी, ऐं ॾाढी तव्हां ख़ुशी मॉडलिंग भी कई आहे? बिल्कुल बिल्कुल। दैट वाज बैक इन 2009 पर 2015-16 खां पोइ अॼु आयो आहियां, सो ॾाढी ख़ुशी महसूस थी। वेरी नाइस। असांखे बि सुठो लॻो तव्हांजो अचणु। ऐं मूंसां गॾु मुंहिंजे लेफ्ट साइड ते मौजूद आहिनि डॉक्टर महा ताहिर सिद्दीकी। उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। कैसी हैं आप? ठीक हैं? Thank you so much for inviting. Thanks for coming here. ऐं उन्हनि सां गॾु जेके मौजूद आहिनि चांदी राम भुजानी जेके निरोधा मालिनी जा पीउ आहिनि ऐं निरोधा खे एतिरी माशाल्लाह एतिरो जेको मक़ाम हासिलु आहे, जेको उबूर हासिलु आहे, जेका बि सुञाणप आहे, त निरोधा जा बाबा उन्हनि सां गॾु कदम ते कदम मिलाए हमेशह गॾु रहिया आहिनि। तव्हांखे वेलकम कयूं था पंहिंजे प्रोग्राम में ऐं उमेद थी कयां त तव्हां ठीकु आहियो। जी जी, दुआ अल्लाह जी महिरबानी। तव्हां ठीकु? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। नाज़रीन, लास्ट बट नॉट द लीस्ट जेका असांजी हींअर गॾु वेठल आहिनि निरोधा मालिनी। छा चई छा चवां, हिकिड़ी बाख हिकिड़ी निरोधा, त छा चई सघां थी। त निरोधा तव्हांखे वेलकम कयूं था। तमामु ख़ूबसूरत सिंगर ऐं तमामु ख़ूबसूरत पर्सनैलिटी। वेलकम टू आवर शो। थैंक यू सो कीअं मच। आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। अच्छा आफ्ताब, बाबा जी तशरीह तव्हां कीअं कंदो पंहिंजे लफ़्ज़नि में? ॾिसो, आमतौर ते असां जेतिरो बि अदब पढ़ूं था दुनिया में, त अक्सर करे माउ खे वधीक इंपॉर्टेंस ॾिनी वञे थी व्हेन इट कम्स टू लिटरेचर या लेख जे हिसाब सां। त उन में जेको माउ जी शफ़क़त, माउ जी मोहबत, माउ जी उनसियत, इन खे वधीक पीउ खे एतिरो लिखियो कोन थो वञे, एतिरो पढ़ियो कोन थो वञे, एतिरो उनखे इंपॉर्टेंस नथी ॾिनी वञे। पर आउं तव्हांखे ॿुधायां त असांजा जेके वालिदीन आहिनि उन ॿिन्ही जो मोहबत, उन्हनि जो प्यार, उन्हनि जी उल्फत असां औलाद सां ओतिरी हूंदी आहे इक्वली। पर फ़र्क़ु इहो आहे त जेको माउ हूंदी आहे उहो एक्सप्रेसिव हूंदी आहे, उहो इमोशनल हूंदी आहे, उहो तकड़ में रोई ॾींदी आहे, उहो जेकॾहिं का ॻाल्हि हूंदी त उहो चई ॾींदी मुंहं ते, प्यार जो इज़हार बि तकड़ में करे छॾींदी। पीउ जेके हूंदा आहिनि उहे ख़ामोश हूंदा आहिनि। पीउ जेके हूंदा आहिनि उहे एतिरा एक्सप्रेसिव कोन हूंदा आहिनि। पीउ जेके हूंदा आहिनि उहो पंहिंजे दर्द खे एक्सप्रेस बि कोन करे सघंदा आहिनि। जेकॾहिं हू दर्द में हूंदो, सूरनि में हूंदो, तकलीफ़ में हूंदो, पोइ उहो खणी औलाद जे हिसाब सां हुजे, मुआशरे जे हिसाब सां हुजे, त उहो एक्सप्रेस कोन करे सघंदो आहे। इहो त बुनियादी फ़र्क़ु थी वियो माउ ऐं पीउ जे विच में। हाणे अचो था त पीउ खे पाण डिफाइन कीअं कंदासीं, त डेफिनेटली असांजो जेको वालिद आहे उहो हिकिड़ो त असांजो रोल मॉडल हूंदो आहे, छो जो माउ सां त ॿारु कनेक्ट वधीक हूंदो आहे। पर जेको पीउ जी हिकिड़ी हैसियत आहे माउ ऐं पीउ जे उन सॼे पस मंज़र में जेकॾहिं का ॻाल्हि कयूं त हू तमामु वॾी अहमियत जो हामिल आहे। उनजी वजह इहो आहे त पीउ उहो हूंदो आहे जेको कॾहिं बि जताईंदो कोन्हे। का बि जेकॾहिं घर जी ॻाल्हि हुजे, महिनत कंदो सॼो ॾींहुं, वापसि अची पंहिंजे घर जे लाइ उहो सेक्रीफाइसिस बि कंदो ऐं क़ुर्बानी ॾींदो, पर उहो ख़ामोश क़ुर्बानियूं हूंदियूं। ऐं उहो ई फ़र्क़ु आहे त आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त जॾहिं आउं पहिरियों दफ़ो मुल्क खां ॿाहिरि पियो वियुसि, आई वॉज़ ग़ालिबन इट वॉज़ 2015, त मूंखे यादि आहे त एयरपोर्ट ते जॾहिं मोकिलाइण लाइ बाबा ऐं अमा आया त अमा जी अखियुनि में लुड़क हुया डेफिनेटली, त हुनजो पुटु वियो पियो ॿाहिरि। पर मूं ॾिठो त बाबा खे जॾहिं मूं मोकिलायो त ही वॉज़ कंट्रोलिंग हिज टीयर्स, मतिलबु हुन बाक़ाइदा पंहिंजे लुड़कनि खे रोकियो पिए। त जे आउं जेकॾहिं रोई पियुसि त आफ़ताब जे मथां ईअं थींदो, यार मुंहिंजो बाबा एॾो कमज़ोर आहे जब। पर आई कुड सी दैट, ऐं मूं भाकुर पातो, ख़ैर पोइ आउं अंदरि एयरपोर्ट जे अंदरि हलियो हुयुसि। पर जेकॾहिं आउं हुते 2 मिंट खनि आउं वधीक बाबा खे ॾिसां त ही वुड हैव क्राइड, उहो रोई पिया। पर मूंखे पोइ अहसासु थियो त मुंहिंजो यार वाक़ई इमोशन्स जेके हूंदा आहिनि उहे असांजे माइरनि ऐं पीउ में साॻिया हूंदा आहिनि। पर फ़र्क़ु इहो आहे त माउ एक्सप्रेस करे वेंदी आहे, तकड़ में रोई ॾींदी आहे, चई बि ॾींदी आहे, बाबा जेको आहे उहो ख़ामोश हूंदो। सो दैट इज़ द डिफरेंस। ऐं मां जीअं त मां सभिनि खां इहो सवालु कयां थी त बाबा जो तव्हांजो कीअं रिश्तो आहे, कीअं तालुक़ु आहे, त मां पंहिंजो बि ॿुधाइणु चाहींदमि त बाबा असांजा बिल्कुलु दोस्तनि वांगुरु आहिनि ऐं जेका बि ॻाल्हि हूंदी आहे असां बाबा सां शेयर कंदा आहियूं। ऐं बाबा कॾहिं बि जज न कंदा आहिनि, बाबा फ़ैसिलो बि असां ते ई छॾे ॾींदा आहिनि। ऐं हमेशह जेको चवंदा आहिनि, पुटु जेको तव्हांखे सही थो लॻे तव्हां उहो कयो, तव्हांजो दिलि जंहिं शइ में मुतमइन आहे तव्हांखे करण बि उहो ई घुरिजे। त बाबा मुंहिंजे लाइ रोल मॉडल बि आहिनि, मुंहिंजा इलाही सुठा दोस्त बि आहिनि। मां हर ॻाल्हि बाबा सां शेयर कंदी आहियां। त बाबा तव्हां कुझु चवणु चाहींदो, तव्हांजो जेको हिकिड़ी बॉन्डिंग आहे पंहिंजी औलाद सां या कुझु प्लीज़? ॾिसो, कोशिशि इहा हुजे त जेको औलाद जो ऐं पीउ जो रिश्तो आहे, बेसिक उन खां वधीक दोस्त तव्हांजो कोन्हे। असां नंढे लाइ पंहिंजे बाबा खे ॾिसंदा हुआसीं, हुन जी असां फ्रेंडशिप रखी, जहिड़े माहौल मां कढी असांखे हिन शहर ताईं पहुतासीं। उन खां पोइ उहा असांजी ज़िमेदारी, असां वरी उन खां बहितर सफ़र असां जारी कयूं। नंढनि ॻोठनि में रही करे उन असांखे पढ़ाए
करे इन मंज़िल ते पहुचा असां हिते पहुतासीं। हिते पहुचण खां पोइ असांजी ड्यूटी आहे त असांजे लाइ जेतिरो पेरेंट्स कयो असां उन वधीक कयूं। यकीनन सो फादर जो ॾिसो असां वटि मेजॉरिटी जेके पेरेंट्स जेके तकलीफ़ फील कंदा आहिनि उहा ईअं हूंदी आहे त उहो ॿारनि मां एक्सपेक्टेशन रखंदा आहिनि। सही पीउ जो फ़र्ज़ु आहे त भई पंहिंजे मामलनि में औलाद जे मामले में को बि कम्प्रोमाइज़ न करे। हुनजी तालीम जो मामिलो हुजे, हुननि जे हेल्थ जो मसइलो हुजे, बाक़ी उन्हनि सां एक्सपेक्टेशन न रखणु खपे। यकीनन सो इहा आहे बेसिकली मुंहिंजी जेका आहे सोच इहा आहे। स्ट्रेटजी सही सही बिल्कुलु। अद सारंग तव्हांजे बाबा सां तव्हांजो तमामु घटि वक़्तु गुज़रियो ऐं तव्हां हिकु तव्हांजा बाबा हिकु रोल मॉडल आहिनि असांजी पूरी फैमिली जे लाइ, त तव्हां का अहिड़ी मेमोरी शेयर करणु चाहींदो असां सां जेका कॾहिं बि न? मेमोरी त खोड़ सारियूं आहिनि बाबा सां। एक्चुअली छा आहे जो जीअं औलाद में ज़मीन में सलो माण्हू पोखे थो ऐं उनमें आबियारी करे थो, पीउ त हिकिड़ो वॾो किरदारु आहे। ऐं वेस्टर्न वर्ल्ड में ॾींहं मल्हाया वेंदा आहिनि, जेको पीउ जो ॾींहुं माउ जो ॾींहुं हुते ट्रेंड आहे जो औलाद हली वेंदी आहे, पोइ ॾींहं जे करे पोइ ईंदा आहिनि फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि। तो हू त ॾिठो वञे त हर ॾींहुं माउ पीउ जो आहे ऐं हर ॾींहुं ब्लेसिंग आहे। जेतिरो माण्हू माउ पीउ जे लाइ करे उहो घटि आहे। अनफॉर्चुनेटली मुंहिंजो बाबा 1993 में रोड एक्सीडेंट में लॉन्ग मार्च में गुज़ारे विया। तॾहिं मां सम्झो त 10 सालनि जो ॿार, वरी मां 15 सालनि जो हुयुसि, माना 5 साल मां पंहिंजे पीउ जो प्यारु ॾिठो। नंढपिण ताणी गुज़री वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। सो मुंहिंजो पीउ ॾाढो संभालिक माण्हू हो ऐं ईअं सम्झो त धरती सां तमामु घणो प्यारु कंदो हो। उहो कॾहिं कॾहिं मां ट्रेवल कंदो आहियां, भेणियूं रहनि थियूं अमेरिका में, गुजरात में वेंदो आहियां, कोई मूवी ॾिसंदो आहियां, मूंखे बाबा ॾाढो यादि ईंदो आहे। अहिड़ो को ॾींहुं न हूंदो आहे जो मूंखे यादि न अचे। तमामु यकीनन मां सम्झी सघां थी। ऐं तव्हांजी मतिलबु नाज़रीन हूअं त हर कंहिंजी अटैचमेंट हूंदी आहे, पर अद सारंग ऐं बाबा मतिलबु असांजी इहा नेचर असां में इलाही यूनिटी आहे, मतिलबु एक्स्ट्रा ऑर्डिनरी यूनिटी असांजी फैमिली में आहे, त थोड़ा असां इमोशनल भी थी वेंदा आहियूं। त डॉक्टर महा जी तरफ मां अचणु चाहींदमि। डॉक्टर आप मुझे बताइए आपका अपने बाबा के साथ कैसा रिलेशन है? अल्हम्दुलिल्लाह इट्स अ फ्रेंडली रिलेशनशिप। लोग जैसे होता है, सब कहते हैं कि बेटियां माँ से ज़्यादा अटैच होती हैं या माँ ज़्यादा फ्रेंडली होती हैं बेटियों से, लेकिन इट्स इक्वल हियर। लाइक आवर फादर सपोर्टेड अस इक्वल लाइक आवर मदर। सही। तो we are 6 daughters, mashallah. Mashallah. We are also 6 actually. Oh, mashallah. And alhamdulillah, like my father has never compromised on our studies. बेहतरीन तालीम दी, बेहतरीन तवज्जो से माँ घर में तवज्जो देती हैं, तो पापा बाहर भी स्कूल वगैरह देखना, हर जगह लेकर जाना। यस माशाल्लाह, ही इज माय रोल मॉडल एंड माय बेस्ट फ्रेंड। वेरी नाइस, वेरी नाइस। जी तव्हां ॿुधाइजो चंदीराम सर, त तव्हांजो पंहिंजी धीउनि सां ऐं कीअं रिश्तो आहे ऐं केतिरे हद ताईं मतिलबु तव्हां सम्झो था पंहिंजे औलाद खे? मुंहिंजो रिश्तो त आउं चई नथो ॿुधाए सघां, मुंहिंजो साम्हूं आहे, तव्हां ॾिसी सघो था त केतिरो माना औलाद खे सपोर्ट करणु। ऐं ख़ासि करे ही जेका फील्ड आहे असांजी कम्यूनिटी में न आहे, पर मूं पंहिंजी कम्यूनिटी खां विड़ी करे बि माना नियाणी खे माना सपोर्ट कयो इन शइ लाइ त भई सिंगिंग में। ऐं ॿियो औलाद मुंहिंजो उहो बि सभु पढ़े पियो, नियाणियूं जॉब बि करे पई वॾी नियाणी। त हुननि औलाद खे माउ जो फ़र्ज़ु पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, पर पीउ जो वधीक फ़र्ज़ु थिए थो, छो जो ॿाहिरि दुनिया औलाद खे दुनिया ॾेखारणी आहे। बिल्कुलु। त पीउ खे वधीक माना जीअं असांजे में चवंदा आहिनि साधवान रहणो पए थो, होशियारु रहणो पए थो औलाद जे मामले में। ख़ासि करे जेकॾहिं नियाणियूं आहिनि त अञा वधीक माना जेको सो। त मूं अव्हांजे साम्हूं माना पंहिंजी नियाणी खे सपोर्ट कयो आहे ऐं तमामु सभिनी औलादनि खे कयूं था। पर ही फील्ड अहिड़ी हिन में हिन सां 9 साल जी उमिरि खां शुरू कयो पंहिंजो कैरियर, उन में उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं माना हिन सां पंहिंजो सपोर्ट माना। वेरी नाइस, वेरी नाइस। निरोधा कीअं लॻंदो आहे तव्हांजो बाबा तव्हां सां गॾु कदम कदम ते गॾु आहे? कहिड़ी फीलिंग आहे तव्हांजी, छा महसूसु कंदा आहियो? स्पीचलेस थी वई आहियां बिल्कुलु। छो त हिकु त जीअं मुंहिंजे पप्पा तव्हांखे ॿुधायो त हिन फील्ड में असांजी सोसाइटी में, असांजी फैमिली में कोई बि हिन फील्ड में न आहे। म्यूज़िक सां हिकिड़ो त इहो बि चई सघूं था त म्यूज़िक सां ज़रूरी न आहे कोई ख़ानदानी हुजे। म्यूज़िक त अल्लाह जी ॾात आहे। त जॾहिं अल्लाह जी ॾात मूंखे मिली त उन ॾात खे जेको सही मायने में जंहिं दुनिया जे साम्हूं पेश कयो आहे, जंहिं सही मायने में ॾेखारियो आहे त भई इहो ईअं बि अची सघे थी, त मुंहिंजा फादर आहिनि। वाह वाह। ऐं
उन ॾींहं सां मूंखे यादि आहे जॾहिं मां कुझु बि मूंखे ईंदो न हो, इवन अञा बि नथो अचे, मां सिखां थी। जॾहिं मूंखे स्टेज ते मां फस्ट टाइम वई हुअमि तॾहिं मां मुंहिंजा इमोशन्स मां कंट्रोल कोन करे सघी हुअमि। कंहिं कॉम्पिटिशन जी ॻाल्हि ॿुधायां थी, उहो बि केटियुनि जो ई प्लेटफॉर्म हो। तॾहिं मुंहिंजा फादर बि पोयां रोअनि पिया, जीअं मुंहिंजा ॻोड़ा किरनि पिया तीअं पप्पा बि रहनि पिया। पर मूंखे इहा शइ उन ॾींहं खां मां नोटिस कई त मतिलबु जेको मां पंहिंजे पैशन जे लाइ सीरियस आहियां या जेको मुंहिंजी उन सां लॻाव आहे, प्यार आहे, उहो ई सेम मुंहिंजे पप्पा जो आहे। वाह वाह माशाल्लाह। ऐं इहो ॾाढो घटि मिलंदो आहे। ऐं नियाणियुनि खे सपोर्ट करण वारा पेरेंट्स तमामु घटि आहिनि। ऐं सिंध जी जेकॾहिं ऐं ॿी ॻाल्हि त फादर हिकु दोस्त वांगुरु, यकीनन अहिड़ी सोच जा बस हिकु जेको ख़ौफ़ हूंदो आहे न दिलि में वेठल निरोधा, रिश्तो अहिड़ो आहे न, पोइ दिलि में ख़ौफ़ वेही रहंदो आहे, पोइ औलाद जेका आहे कासिर थी वेंदी आहे पाण खे दोस्त छॾण में। बिल्कुलु ईअं आहे। त हाणे कुझु थी वञे, कोई कलाम थी वञे। बिल्कुलु बिल्कुलु जी। थाम की उंगली चलना सिखाया, राह में गिर के संभलना सिखाया, थाम की उंगली चलना सिखाया, राह में गिर के संभलना सिखाया, नाम दिया पहचान हमें दी, हम जोड़े तो उड़ान हमें दी, सपनों का जहान है पापा, मेरा आसमान है पापा, मेरा आसमान है पापा। थाम के उंगली चलना सिखाया, राह में गिर के संभलना सिखाया, थाम के उंगली चलना सिखाया, राह में गिर के संभलना सिखाया, नाम दिया पहचान हमें दी, हम जोड़े तो उड़ान हमें दी, सपनों का जहान है पापा, मेरा आसमान है पापा, मेरा आसमान है पापा। मैं रोऊं तो मुझे हंसा के खुशियों से भर देते हैं, मेरे आंसू हाथ में लेके पापा जुगनू कर देते हैं, मैं रोऊं तो मुझे हंसा के खुशियों से भर देते हैं, मेरे आंसू हाथ में लेके पापा जुगनू कर देते हैं, रहते हैं नींदों में छुप के पापा मुझ में सोते
वेरी नाइस निरोधा जो आवाज़ तमामु ख़ूबसूरत आहे मां ॾाढो कंट्रोल करे ॻायो छो त मां हूअं त ॻाईंदी आहियां पर अॼु मुंहिंजे बिल्कुलु करे ई वेठा आहियो न तव्हां पहिरियां ॿुधायो तव्हांखे ॿियो सोफ़े ते विहारे छॾियो तव्हांखे कंट्रोल न करणु हा, बसि। बट वेरी नाइस Thank you, अमेजिंग तमामु thank you. ख़ूबसूरत लॻो मूंखे त नाज़रीन कचहरी जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे सो डोंट गो एनीवेयर कीप वॉचिंग KTN याद ईंदो आहे तूं बाबा याद ईंदो आहे